अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी दिस रहा इस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विजूता है मलजी अपडेट थे नाज़रीन सकरन का राजकुमार और रिपोर्ट मौजूद पाकिस्तान तहरीक इंसाफ के मरकजी अगवान हमदर्द ऑर्गेनाइजेशन के बानीकार गुल मोहम्मद इंसाफ हाउस सकरन की तालीम खाते जी रिटायर्ड ऑफिसर गुलाम हैदर सोलंकी के सहाफ़त ज्वाइन करने के केस ॾिनल आजाणी में ॻाल्हाईंदे चयो त सहाफ़त जे प्लेटफॉर्म तां बेहतर ख़िदमत करे सघिजे थी। मां सम्झां थो त गुलाम हैदर सोलंकी रिटायर थियण खां पोइ सहाफ़त वारो पासो इख्तियार करणु संदसि बहितरीन फ़ैसिलो आहे। गुलाम हैदर सोलंकी ॻाल्हाईंदे चयो त ॿुधाईंदा हुआसीं त हमदर्द हाउस सकरन में मोहब्बतनि ऐं इज़तनि जी विंद थिए थी। अॼु पाण खे मिलियल इज़त खां पोइ पक थी आहे। हमदर्द सपोर्ट प्रोग्राम के चेयरमैन काज़ी जावेद सनाई आयल मेहमाननि खे आजाणो ॾिनो। आजाणे में गुलाम हैदर सोलंकी के अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश किया विया। इन मौके ते रज़ा मोहम्मद सियाल, राजकुमार ओड, अली अकबर मल्लाह, अब्दुल गनी मक्सी, अमीर गुल रिंद, इकबाल रिंद, राशिद खड़ो, कामिल रिंद, धनी बख्श मक्सी, गुलाम मुस्तफ़ा जालानी, साहिब खान नूरानी समेत ॿिया पिणु मौजूद हुआ।